खबर शामिल कंदासीं। आर्मी चीफ जनरल कमर जावेद बाजवा वजीर आजम शहबाज शरीफ से मुलाकात कई है। मुल्क की सिक्योरिटी सूरत हाल समेत पाक फौज की पेशेवराननि मामलन से गाल्हियूं कई वयूं। आर्मी चीफ जनरल कमर जावेद बाजवा वजीर आजम हाउस पहुंची वजीर आजम से मुलाकात कई। मुलाकात दौरान मुल्क की अंदरूनी और परॾेही सिक्योरिटी सूरत हाल से गाल्हियूं कई वयूं। ज़रियन मूजिब वजीर आजम आर्मी चीफ के मुख्तलिफ मुल्कन में एजाजी मेडल्स मिलन से वाधायूं पिण ॾिनियूं। मुलाकात का पोए वजीर आजम शहबाज शरीफ कौमी पॉलिसियुनि में अवामी शमूलियत लाइ इन्वेंशन हब के क़याम की इफ्तिताही तकरीब के पिण खिताब कयो। तकरीब के खिताब कंदे वजीर आजम शहबाज शरीफ चयो है तो इन्वेंशन हब के ज़ाती तौर प्रोमोट कंदुसि। बे पासे वजीर आजम शहबाज शरीफ मुल्क में बिजली और गैस की लोड शेडिंग जो जिम्मेवार एक बेरो बीहर अगूणी हुकूमत के करार दई छड़ियो है। वजीर आजम शहबाज शरीफ चयो है तो अवाम के बिजली की लोड शेडिंग का छुटकारो ॾियारींदासीं। इस्लामाबाद में तवानाई बाबत आला सतही इजलास की सदारत कंदे वजीर आजम शहबाज शरीफ चयो तो आलमी मार्केट्स में गैस और पेट्रोल की कीमतुन में इजाफो थियो है। तकरीब के खिताब कंदे वजीर आजम शहबाज शरीफ चयो तो अवाम के बिजली की लोड शेडिंग में छुटकारो ॾियारींदासीं। मुल्क के एक पाई बचाने लाइ ॾींहं रात मेहनत करूं पया। असां महांगे गैस खरीद करण का पासो कयो। अगूणी हुकूमत सस्ती गैस खरीद करण जो मौक़ो विञाए छड़ियो। वजीर आजम चयो तो अगूणी हुकूमत बिजली के प्लांट्स जो मरम्मती कम न करायो तो असां पावर प्लांट की मरम्मत करे उन्हनि के इस्तेमाल के काबिल बनायो। सूबाई इलेक्शन कमिश्नर एजाज अनवर चौहान चयो है तो 14 जिलन में थियल मकानी चूंडुन की निगरानी कई वही। चूंडुन दौरान को भी अणवरदड़ वाक़ियो पेश न आयो। सूबाई इलेक्शन कमिश्नर एजाज अनवर चौहान चयो तो चूंड दौरान वाशरूम समेत समूरियों सहूलतूं फराम कई वयूं। हुन चयो तो CCTV कैमराऊं भी लगाई वयूं। पहले मरहले में इलेक्शन कमीशन की कारकर्दगी बेहतर रही। संदस चवण हो तो मकानी चूंडुन के बे मरहले लाइ 21,298 उम्मीदवार आहिनि। बे मरहले लाइ 1 लख अमलो मुकर्रर किया वियो है। सूबाई इलेक्शन कमिश्नर जो चवण हो तो हुकूमती इदारन चूंड पुरअमन कराइण की खातरी कराई है। वडे वजीर मुराद अली शाह चयो है तो सिंध रेवेन्यू बोर्ड वसूलिन में 145.3 अरब रुपया सिंध सेल्स टैक्स वसूल करे वरतो है। वडे वजीर चयो है सिंध रेवेन्यू बोर्ड के 2021-2022 में कुल 150 अरब जो टारगेट ॾिनो वियो हो। मुराद अली शाह चयो तो 8.2 अरब रुपया वर्कर्स वेलफेयर फंड की मद में वसूली कई वही है। हुन चयो तो गुजरियल साल 2020-2021 में सिंध रेवेन्यू बोर्ड 128.1 अरब वसूलियों कयूं हुयूं। मुराद अली शाह जो वधिक चवण हो तो 2001-2022 में वसूलिन में 20% वाध थिया है। वडे वजीर जी सिंध रेवेन्यू बोर्ड की कारकर्दगी ते खेन मुबारकबाद ॾिनी वई। चीफ सेक्रेटरी सिंध डॉक्टर मोहम्मद सोहेल राजपूत से चीफ सेक्रेटरी बलोचिस्तान अब्दुल अजीज उकेली मुलाकात कई है। मुलाकात में सिंध और बलोचिस्तान विच में पेश इंदड़ मसलन बाबत गाल बोल कई वही। ज़रियन मूजिब बिन्ही चीफ सेक्रेटरीन पारा सिंध बलोचिस्तान के मसलन के गडजी हल करण ते इत्तफाक किया वियो। सिंध के चीफ सेक्रेटरी डॉक्टर मोहम्मद सोहेल चयो तो सिंध हुकूमत बलोचिस्तान का मसला हल करण में हर मुमकिन सहकार कंदी। खबर शामिल कंदासीं जेकबाबाद खां। जेकबाबाद वेझो जाफराबाद पाड़े में PP और ताणे विंग की अगवान आबदा पर मरेटो कतुल थी वही। पुलिस मूजिब जवाबदार पुट रियाज मरेटो फायरिंग करे संदस मां
पीपी अगवान औरत आबदा मरेटो के क़त्ल करे छॾियो। पुलिस ॿुधायो त क़त्ल जो वाक़ियो कार ऐं तकरार सबबि पेश आयो आहे, जॾहिं त फायरिंग जे नतीजे में हिकु ॼणो ज़ख़्मी थी पियो, जंहिंखे इस्पताल मुंतक़िल कयो वियो। पुलिस मूजिबि मक़तूला जो लाश तहवील में वठी पोस्टमार्टम लाइ इस्पताल मुंतक़िल कयो वियो। वाक़िए बाबति वधीक जांच कई पई वञे। रानीपुर में वारसन सहाफ़ी इश्तियाक सोडो जो लाश नवाबशाह रोड ते रखी जवाबदारनि जी गिरफ़्तारी जो मुतालबो कयो आहे। वारसन ॿुधायो त अणॼातल हथियारबंदनि सहाफ़ी इश्तियाक सोडर ते तशद्दुद करे खेसि ज़ख़्मी करे छॾियो, जेको ज़ख़्मनि जी सट न सहंदे इस्पताल में फ़ौत थी वियो। अहिड़े वाक़िए बैदि मक़तूल सहाफ़ी जे वारसनि ऐं सहाफ़िन लाश कुंभ नवाबशाह रोड ते रखी धरणो हयो। वारसन इल्ज़ाम मड़ींदे ॿुधायो त बासरन इमामुद्दीन नज़र सोडर ऐं ॿियनि सहाफ़ी इश्तियाक ते तशद्दुद करे ज़ख़्मी कयो आहे, जंहिं बैदि हू इस्पताल नियंदे फ़ौत थी वियो। मक़तूल जे वारसनि ऐं यूनियन ऑफ जर्नलिस्ट चिता ॾींदे चयो आहे त फौरी तौर मक़तूल सहाफ़ी जा जवाबदार गिरफ़्तार कया वञनि, ॿी सूरत में सख़्त एहतजाज कयो वेंदो। बे पासे लाड़काने जी शेख ज़ैद वोमेन इस्पताल में गोरहारी औरत फ़ौत थी वई। वारसन पारां अमले ते गफ़लत जो इल्ज़ाम हणी एहतजाज कयो वियो। मुरादवान मोहल्ले जी रहवासन पोरत हनीफ़ शेख ॿुधायो त हूअ गोरहारी ज़ाल ज़ैनब खे डिलीवरी लाइ इस्पताल वठी आयो, जेका डिलीवरी खां अॻु ई फ़ौत थी वई। फ़ौती औरत जे पीउ इल्ज़ाम मड़ींदे ॿुधायो त संदसि धीउ जो मौत इस्पताल अमले जी गफ़लत सबबि थियो आहे, संदनि ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे। हुन ॿुधायो त डॉक्टरियाणी जे चवण ते हुन डिलीवरी लाइ रत जूं 9 थैलियूं ॾिनियूं वयूं, तंहिं बावजूदि संदसि धीउ तकलीफ़ न सहंदे फ़ौत थी वई। फ़ौती औरत जे वारसनि सिहत खाते जे आला इख्तियारनि खां मुतालबो कयो आहे त वाक़िए जो नोटिस वठी ॼाणायल अमले ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे। बख्शापुर वेझो ज़मीन जी मालिकी तां चाचड़ बिरादरी जी ॿिनि धुरियुनि में जहिड़े दौरान गोलियूं लॻण सबबि नौजवान क़त्ल थी वियो। ॻोठ रसूल बख्श चाचड़ में चाचड़ बिरादरी जी ॿिनि धुरियुनि में जहिड़े दौरान गोली लॻण सबबि 40 वरे जो शहमीर चाचड़ मारिजी वियो। पुलिस मूजिबि मक़तूल जो लाश पोस्टमार्टम लाइ मक़ामी इस्पताल मुंतक़िल करे वधीक जांच कई पई वञे। इलाइक़े वासियुनि मूजिबि चाचड़ बिरादरी में ज़मीन जी मालिकी तां झेड़ो थियो, जंहिं सबबि नौजवान क़त्ल थी वियो आहे। अहिड़े वाक़िए बैदि इलाइक़े में ख़ौफ़ ऐं छिकताण वारो माहौल पैदा थी वियो। जाम शोरे भरिसां पानी जी मोटर हलाइण जे मामले तां झेड़े दौरान दिल जो दौरो पवण सबबि हिकु ॼणो फ़ौत थी वियो। सिंधु रोड वारे इलाइक़े में डॉक्टर गुलाम कादिर नारेजो जी जाइ में रहंदड़ ॿिनि मसवाड़ियुनि में पानी जी मोटर हलाइण तां मास्तर लियाकत अली सूमरो ऐं ममताज़ खोखर विच में झेड़ो थी पियो। झेड़े दौरान मास्तर लियाकत सूमरो खे दिल जो दौरो पइजी वियो, खेसि इस्पताल मुंतक़िल कयो पियो वियो त हुन रस्ते में दम धनी हवाले कयो। फ़ौती शख़्स जे पुट इल्ज़ाम मड़ींदे ॿुधायो त ममताज़ खोखर जे झेड़े सबबि संदन पीउ खे दिल जो दौरो पियो, जंहिं बैदि हू फ़ौत थी वियो आहे। हुन आला इख्तियारनि खां मुतालबो कयो आहे त वाक़िए जी जांच करे इंसाफ़ कयो वञे।
करमपुर भरिसां 5 महीना अॻु अगवा थियल नौजवान जी बाज़ियाबी लाइ वारसन पारां एहतजाजी मुज़ाहिरो कढे इंडस हाईवे ते धरणो हयो वियो। वारसन ईसा ऐं असलम लाशारी ॿुधायो त 5 महीना अॻु अणॼातल हथियारबंदनि सादिक लाशारी खे ट्रक मां लाहे अगवा करे विया हुआ। हुननि ॿुधायो त मुग़वी जी बाज़ियाबी लाइ पुलिस बि के जोगा क़दम न खंया आहिनि, जंहिं सबबि हू ॻणती जो शिकार थी विया आहिनि। मुग़वी जे वारसनि IG सिंध ऐं ॿियनि आला इख्तियारनि खां मुतालबो कयो आहे त मुग़वी खे बाज़ियाब कराए संदन मायूसी ख़तम कई वञे। सुल्तानकोट बेगारी केनाल में पानी अचण सबब पुल जे ताज़ो तैयार कयल भित में डार पइजी विया। इलाइक़े वासियुनि ॿुधायो त पुल जी भित में डार पवण सबब बेगारी केनाल जे कपर खे घारो पवण जो ख़तरो वधी वियो आहे। हुननि ॿुधायो त जेकबाबा जे ठेकेदार पारां करोड़े रुपयनि जी लागत सां केनाल जे कपरनि खे मज़बूत करण लाइ ठाहियल दीवार में डार पइजी विया आहिनि। इलाइक़े वासियुनि सिंध जे वॾे वज़ीर खां मुतालबो कयो त पुल जी अॾावत में नाक़िस मटीरियल इस्तेमाल करण जो नोटिस वठे मुलविस कामूरनि ऐं ठेकेदारनि ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे। मिठाणी में बिजली जी अण ऐलानियल लोड शेडिंग खिलाफ सियासी समाजी धुरिन एहतजाजी मुज़ाहिरो करे धरणो हयो। उन मौक़े ते महबूब मला ऐं ॿियनि चयो त सेबको अमले ज़ुल्म जी इंतिहा करे छॾी आहे। रोज़ानो 24 कलाकनि मां 20 कलाक बिजली बंदि कई वञे थी। हुननि ॿुधायो त बिजली जे बंदि हुजण सबबि पीअण जे पाणी जी सख़्त खोट समेत शहरियुनि जो वापार बि ठप थी वियो आहे। हुननि चयो त बिजली न हुअण सबबि रहवासी गर्मी जो सख़्त अज़ाब भोगण ते मजबूर आहिनि। हुननि सेबको जे आला इख्तियारनि खां मुतालबो कयो त हथरादू लोड शेडिंग खत्म करे ॼाणायल अमले खिलाफ सख्त कार्रवाई कई वञे। वारा में वकानी चूंडुनि में कामयाबी माणींदड़ आज़ाद उम्मीदवार पीपल्स पार्टी में शमूलियत जे ऐलान करे छॾियो आहे। टाउन कमेटी वारा वार्ड 10 तां कामयाबी माणींदड़ आज़ाद उम्मीदवार ओशाक चांडियो PPMPA ग़ैबी नवाब सरदार खान चांडियो सां मुलाक़ात करे पीपल्स पार्टी में शमूलियत जो ऐलान कयो। वाज़े रहे त ओशाक चांडियो वार्ड नंबर 10 ते पीपल्स पार्टी तरफ़ां नामज़द कयल उम्मीदवार रईस बशीर अहमद चोलियानी खे शिकस्त ॾेई कामयाब थियो हो। गोसपुर भरिसां ओगाई बिरादरी जी 2 धुरिन में प्लाट जी मालिकी तां झेड़ो थी पियो, जंहिं दौरान लठियूं लॻण सबब हिकु औरत समेत 3 ॼणा ज़ख़्मी थी पिया। ॻोठ मास्तर सियाणू ओगाई में झेड़े दौरान औरत गुजरा ज़ाल अब्दुल रहीम ओगाई समेत 3 ॼणा ज़ख़्मी थी पिया, जिन खे अस्पताल मुंतक़िल कयो वियो। मुतासिरनि ॿुधायो त शोबान ओगाई धुर जे माण्हुनि प्लाट जे मामले तां संदसि घर ते हमिलो कयो ऐं हाणे कूड़नि केसनि में फासाइण जूं धमकियूं ॾेई रहिया आहिनि। हुननि IG सिंध खां मुतालबो कयो त वाक़िए जो नोटिस वठी ॼाणायल जवाबदारनि ख़िलाफ़ सख़्त कार्रवाई कई वञे। उडेरोलाल में बरसातुनि खां अॻु इलाइक़े जी सफ़ाई सुथराई न थियण ख़िलाफ़ इलाइक़े वासियुनि पारां एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। मुज़ाहिरीन जो चवणो हो त मौसमियात खाते पारां तेज़ बरसातुनि जी अॻकथी बावजूदि ज़िले इंतज़ामिया शहर में नालनि जी खाटी बि न कराई आहे। हुननि चयो त शहर में गंदगी जा ढेर लॻा पिया आहिनि, रोड रस्ता गटर जे गंदे पाणी सां लुटिजी विया आहिनि, पर पब्लिक हेल्थ खातो उगोर निंड पियल आहे। हुननि चयो त बरसात खां अॻु ज़िले इंतज़ामिया पारां के जोगा उपाउ न वठण सबबि शहरियुनि खे सख़्त ॾुखियाईनि खे मुंहुं ॾियणो पवंदो। शहरियुनि DC मटियारी खां मुतालबो कयो त बरसात खां अॻु रोड रस्तनि ऐं नालनि जी सफ़ाई कराई वञे, जीअं परेशानी खां बची सघिजे। नाज़रीन, तव्हांखे वठी हलंदासीं पंजाब जो वॾो वज़ीर हमज़ा शहबाज़ प्रेस कॉन्फ्रेंस करे रहियो आहे। अचो तव्हांखे ॾेखारियूं। 28 अपना जो है जो 2018 में हुकूमत खत्म हुई, लोड शेडिंग 0 थी। इस मुल्क को एटमी कुव्वत अल्लाह के फजल से नवाज शरीफ ने बनाया, तो आज भी अब
नाज़रीन, लाहौर में पंजाब जो वज़ीर न्यूज़ कॉन्फ्रेंस करे रहियो अवां खे ॾेखारे रहियासीं। हाणे ते ख़बर शामिल कंदासीं जाम नवाज़ अली खां। जाम नवाज़ अली भरिसां पुलिस कार्रवाई करे रैली ते हमले केस में मुलविस 5 ॼणनि खे गिरफ़्तार करे वरितो आहे। पुलिस मूजिब ॻोठ मोहम्मद शरीफ गाहो ते कार्रवाई करे पेटेलफ अगवान दरिया खान मोहिब अली गाहो समेत 5 ॼणनि खे गिरफ़्तार करे वरितो। पुलिस ॿुधायो त मकानी चूंडुनि दौरान 15 ॼणनि ते पीपी चेयरमैन आबिद कलोई जी रैली ते हमलो करण जो केस दाख़िल हो। जन मां 5 ॼणनि खे गिरफ़्तार कयो वियो आहे। होॾां गिरफ़्तार कयल दरिया खान गाहो ॿुधायो त हुननि रैली ते फायरिंग नाहे कई। संदन मथां इंतकामी कार्रवाई तहत कूड़ो केस दाख़िल कयो वियो आहे। खबर शामिल कंदासीं। तालके वार जूं ख़ाली पियल सीटूं ज़ाहिर न करण ते IBA टेस्ट पास उम्मीदवारनि तालीम खाते जे अमलदारनि ख़िलाफ़ प्रेस क्लब आॾो एहतजाज करे धरणो हयो। अमानत अली तुनियूं ऐं ॿियनि ॿुधायो त तालीम खाते जी नाअहली सबबि तालके वार जो ख़ाली पियल सीटूं तालके नसीराबाद खे ॾेई नाइंसाफ़ी कई वई आहे। हुननि चयो त 40 खां 55 मार्कूं खणंदड़ उम्मीदवारनि खे ऑफर ऑर्डर ॾियण जे बजाए ऑफिसनि जा चकर लॻाए आसरा ॾिना पिया वञनि। IBA टेस्ट पास उम्मीदवारनि तालीम खाते जे आला इख्तियारनि खां मुतालबो कयो आहे त वाक़े जो नोटिस वठी उम्मीदवारनि खे ऑफर ऑर्डर ॾिना वञनि। ॿी ख़बर शामिल कंदासीं। नवाबशाह खां नवाबशाह में प्लाट जी मालिकी तां बांसरनि पारां मुबैना हमलो करे ज़ख़्मी करण ख़िलाफ़ ॻोठाणनि एहतजाजी मुज़ाहिरो कयो आहे। तालके दौर जे ॻोठ बंगुल ज़रदारी में रहवासी मर्दनि औरतुनि बिरादरी जे बांसरनि पारां खेनि ज़ख़्मी करण वारे अमल ख़िलाफ़ एहतजाज कयो वियो। ॻोठाणनि इल्ज़ाम मड़ींदे चयो त बांसर ज़ोहेब अनवर जावेद ज़रदारी ऐं ॿिए ॾींहं अॻु संदन पीरसन औरत समेत 10 ॼणनि खे ज़ख़्मी कयो, जंहिं ख़िलाफ़ पुलिस को बि क़दम न खयो आहे। मुतासिर ॻोठाणनि IG सिंध ऐं ॿियनि आला इख्तियारनि खां मुतालबो कयो त वाक़े जो नोटिस वठी ॼाणायल जवाबदारनि ख़िलाफ़ कार्रवाई करे तहफ़ुज़ फ़राहम कयो वञे। गढ़ी असल भरिसां मुतासिर औरत माइटनि पारां कारे जो कूड़ो इल्ज़ाम मणे क़तल करण ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो आहे। ॻोठ लाल बख्श कंडराणी जे रहवासन मुस्मात खानज़ादी ॿुधायो संदसि माइट खेसि कारे जे कूड़े इल्ज़ाम क़तल करण जी साज़िश करे रहिया आहिनि। हुन चयो आहे त कुझु ॾींहं अॻु जाड़ावा तां खेसि मुबैना अगवा जी कोशिश कई वई हुई, पर पुलिस जवाबदारनि ख़िलाफ़ कख भञी बीणो बि नाहे कयो। मुतासिर औरत इल्ज़ाम मड़ींदे चयो त जवाबदार नवीद उर्फ़ फ़कीरो, मेहरान शमन कंडराणी ऐं ॿिया खेसि अगवा ऐं क़तल जूं धमकियूं ॾेई रहिया आहिनि। हुन चयो त खेसि 4 ॿारड़ा आहिनि। मौत जी ख़ौफ़ खां हू दर बदर वारी ज़िंदगी गुज़ारण मजबूर आहे। मुतासिर औरत IG सिंध ऐं ॿियनि आला इख्तियारनि खां मुतालबो कयो आहे त वाक़े जो नोटिस वठी ॼाणायल जवाबदारनि ख़िलाफ़ कार्रवाई करे तहफ़ुज़ फ़राहम कयो वञे।